अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोफ़िया जी सिंध ॾिसंदड़ सभिनीनि सॼणनि खे भली कार शाल सुखिया सताबा हुजो। दोस्तों, वीडियो ॾिसण खां पहिरीं चैनल सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा ऐं वीडियो पसंदि अचे त शेयर ऐं लाइक ज़रूरु कंदा। असांजी हिमत अफ़ज़ाई थी वेंदी। हिकु अवां सॼणनि जो असां लाइ इनाम हूंदो। दोस्तो, असांजी अॼु जी वीडियो सिंध जे कल्होड़ा दौरे हुकूमत जो हिकु हुक्मरान आहे, मियां यार महमद कल्होड़ो ख़ुदाबाद। मियां यार महमद कल्होड़ो ऐं मियां दीन महमद कल्होड़ो मियां नसीर महमद कल्होड़ो जा पुट हुआ। उन जा फ़र्ज़ंद हुआ जेके 1792 ईस्वीअ में संदसि वॾो पुटु मियां दीन महमद कल्होड़ो जानशीन थियो ऐं उन खां पोइ मियां यार महमद कल्होड़ो कल्होड़े क़बीले जो सरदार थियो। मियां यार महमद कल्होड़ो जो मक़बरो संदसि आख़िरी आरामगाह ख़ुदाबाद खां ओलह तरफ़ 1 किलोमीटरनि जे पंध ते हिकु नंढे ॻोठ में आहे। मियां यार महमद कल्होड़ो 6हों या 7हों हुक्मरान कल्होड़ा क़बीले जो थियो। मियां यार महमद कल्होड़े जो वॾे में वॾो कारनामो ख़ुदाबाद जी जामिया मस्जिद जी तामीर कराइणु आहे। दोस्तो, ॿुधाईंदो हलां त कल्होड़ा ख़ानदान हिकु मुस्लिम सुन्नी ख़ानदान हो। ॿुधाईंदो हलां त मियां अब्दुल गनी कल्होड़नि जो आख़िरी हुक्मरान थियो। सिंध में कल्होड़नि जो दौरु 1701 ईस्वीअ में शुरू थियो जेको 1783 ईस्वीअ ताईं हलियो। जॾहिं मियां यार महमद कल्होड़े खे ख़ुदा यार ख़ान जे लक़ब सां नवाज़ियो वियो ऐं मुग़लनि जे शाही फ़रमान ज़रिए उत्तर सिंध जो गवर्नर बणायो वियो, बाद में खेसि सामरा जे फ़रमान ज़रिए सेवी जो गवर्नर बणायो वियो। मियां यार महमद कल्होड़े हिकु नओं शहर ख़ुदाबाद क़ाइमु कयो ऐं उनखे पंहिंजी सल्तनत जे गादीअ जो हंधि बणायो। बाद में हिन सेवण ऐं बखर ताईं पंहिंजी हुक्मरानीअ खे वधायो ऐं उत्तर ऐं विच सिंध जो वाहिद हुक्मरान थी वियो, सवाइ ठट्टो जेको मुग़ल सल्तनत जे इंतिज़ामी कंट्रोल हेठि हो। दोस्तो, वरी बि अवां सॼणनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ते असां हिकिड़ी तफ़सीली वीडियो रिकॉर्ड करे चुका आहियूं त कल्होड़ा दौरे हुकूमत सिंध लाइ हिकिड़ो बहितरीन ऐं सुनहरी दौरु साबित थियो, जंहिंमें काफ़ी सारियूं मस्जिदूं ऐं काफ़ी सारा मक़बरा ठहिया ऐं कल्होड़ा दौर में सिंधी अदब खे वॾी तरक़ी नसीब थी। कल्होड़ा ख़ानदान जा 4 वॾा ताक़तवर हुक्मरान पैदा थिया, जहिड़ोकि मियां नसीर महमद कल्होड़ो, मियां यार महमद कल्होड़ो, मियां नूर महमद कल्होड़ो ऐं मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो सरे फ़हिरिस्त आहिनि। मियां ग़ुलाम शाह कल्होड़े ते असां तफ़सीली वीडियो अॻे ठाहे चुका आहियूं। दोस्तो, उमेद त वीडियो पसंदि आई हूंदी। जे पसंदि आई हुजे त वीडियो शेयर ऐं लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल सब्सक्राइब कंदा,
बेल आइकन ज़रूरु प्रेस कंदा तां त असांजी नई वीडियो अव्हां सॼणनि कुर्ब वारनि वटि जल्दी पहुचे।